अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज एक मुख़्तलिफ़ गाल कंदासीं। अज जेका तव्हांखे रोज़ानो मां अपडेट ॾींदो आहियां दुलाब ड्रामे जे बारे में, या चंड ग्रहण जेका अचण वारा ड्रामा, या पत्थर दिल आहे, या ॿिया ड्रामा, या पंहिंजनि जा गद्दार। अॼु मुख़्तलिफ़ रिपोर्ट आहे जेका तव्हां सां मां शेयर कंदो। जी हाँ दोस्तों, रोज़ानो अपडेट असां उहा ॾींदा आहियूं। काफ़ी अपडेट मां तव्हांखे ॾेई चुको आहियां ऐं अगरि वरी बि अॼु अहिड़ी रिपोर्ट ॾींदुमि त अहिड़ी अपडेट ॾींदुमि त तव्हांखे ईअं लॻंदो त साॻी ॻाल्हि आहे। लेकिन अॼु जेका तव्हांजे साम्हूं मां ॻाल्हि रखण वारो आहियां उहा मुख़्तलिफ़ आहे। जी हाँ दोस्तों, थोरो मुंहिंजी ॻाल्हि सुकून सां ॿुधो। जे तव्हांखे जल्दी आहे त हलिया वञो हाणे ई चैनल खे छॾे। जे तव्हांखे जल्दी न आहे, 2 मिंट टाइम आहे, त हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो, सुकून सां ॾिसो। ऐं तव्हांखे अॼु मां हिकु बहितरीनु ॻाल्हि ऐं बहितरीनु हिकु सुठी शइ तव्हां सां शेयर करण वारो आहियां। हिन वीडियो खे आख़िर ताईं ज़रूरु ॾिसंदा। ऐं जेका बि दोस्त असांजा नाराज़ थींदा आहिनि, नाराज़ न थींदा कयो। जेका असांखे वीडियो जी अपडेट मिलंदी, रिपोर्ट मिलंदी शोबे जे हवाले सां, उहा ई तव्हां सां शेयर कंदासीं। लेकिन अॼु थोरी मुख़्तलिफ़ आहे। जेका नवां दोस्त असांजे चैनल ते आया आहिनि उन्हनि खे नंढिड़ो अर्ज़ु आहे, सब्सक्राइब करे छॾियो। ऐं सभिनी दोस्तनि खे मां हिकिड़ो अर्ज़ु कंदुसि वीडियो शुरू करण खां पहिरियां, त महिरबानी करे 1000 लाइक जो मूं टारगेट रखियो आहे, त 1000 लाइक पूरो कयो। इहो बिल्कुलु फ्री हूंदो आहे भाउ। असां बिल्कुलु सिंधी हिक ॿिए खे बर्दाश्त न आहियूं कंदा ऐं सहंदा न आहियूं। वॾा जेके उर्दू यूट्यूबर आहिनि, उर्दू ड्रामनि ते रिव्यू कंदा आहिनि, उर्दू ड्रामनि जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि, त उन्हनि खे हज़ारे लखे लाइक मिलंदा आहिनि। उर्दू माण्हू उर्दू वारनि खे सपोर्ट कंदा आहिनि। असां सिंधी हिक ॿिए खे सपोर्ट न आहियूं कंदा। हाणे असां तव्हांजा सिंधी आहियूं, तव्हां असांजा भाइर आहियो ऐं तव्हां असांजी वीडियो खे लाइक न आहियो कंदा। हीअ नंढड़ी शिकायत आहे। सिंधी आहियूं, हिक ॿिए खे सपोर्ट करणु सुठी ॻाल्हि आहे। लाइक करणु फ्री हूंदो आहे। वीडियो खे लाइक करे छॾियो। मां तव्हांखे पंहिंजी ॻाल्हि ॿुधायां, तव्हांजे साम्हूं रखां, जेका अॼु तव्हां सां मां वीडियो में शेयर करणी आहे। लाइक सब्सक्राइब हाणे ई करे छॾियो, महिरबानी थींदी। इहो दिलि में नफ़रत न रखंदा कयो। हाणे केतिरा ॾींहं इंसान जी ज़िंदगी आहे, छा खणी वेंदो इंसानु अॻिते। सभु कुझु फ्री आहे। लाइक सब्सक्राइब करे छॾियो हाणे ई। कमेंट बि सुठा कयो। हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़। दोस्तों, अॼु जी अपडेट जेका आहे, मां हिकिड़ी तव्हां खां राय वठंदुसि। उहा कहिड़ी राय आहे? उहा इहा राय आहे त काफ़ी ड्रामा हली चुका आहिनि, ख़तमु थी चुका आहिनि, कुझु हली रहिया आहिनि, कुझु बंदि थी चुका आहिनि। ऐं हाणे जेका नवां ड्रामा अनाउंस थिया आहिनि, अचण वारा आहिनि, उहे मुहर्रम अल हराम खां पोइ ईंदा। अॼु हिकिड़े दोस्त मूं ॾे कमेंट कयो, 2-3 कमेंट कयईं, हिकिड़ो बि न। उन इहा ॻाल्हि कई त यार तूं दुलाब जी ख़बर ॾिए थो, ॿियनि ड्रामनि जी जेका अपडेट ॾिए थो, उहे ड्रामा त जेको आहे उनजो प्रोमो ई अञा सिंध टीवी ते न आहे आयो। तूं इहा कीअं ख़बर ॾिए थो? उन दोस्त खे अर्ज़ु आहे, उन खे जेको अगरि अॼु उहो दोस्त मुंहिंजो वीडियो ॾिसी रहियो आहे, दोस्त ग़लति कमेंट करण सां कुझु न आहे थींदो। तव्हांजे साम्हूं मां सबूत रखंदो आहियां। ऐं तव्हांजे साम्हूं मां मीर जो वीडियो बि अपलोड कयो, जंहिंमें मीर पाण क़बूलु कयो त असांजो दुलाब ड्रामो अची रहियो आहे। ऐं फर्ज़न मलिक खजूजा लाइ केतिरा फ़ोटूं, अरे केतिरियूं अपडेटां मां तव्हां सां शेयर करे चुको आहियां। मां पूरी लिस्ट ॾेखारे चुको आहियां त हीअ ड्रामा सच में अचण वारा आहिनि। बहरहाल अॼु इहो टॉपिक असांजो न आहे। अॼु इहो टॉपिक न आहे। इहो हिकिड़ो कमेंट दोस्त कयो, मां उन जी जवाबु ॾिनो। टॉपिक मुंहिंजो ॿियो आहे ऐं उन खे इहो जवाबु ॾिनुमि त असांजी का फेक न्यूज़ न हूंदी आहे, फेक अपडेट न आहे हूंदी, बहितरीनु सुठी ऐं सची अपडेट हूंदी आहे। बहरहाल हलूं था पंहिंजी टॉपिक की तरफ़। टॉपिक दोस्तों अॼु जो इहो आहे त कुझु नवां ड्रामा अचण वारा आहिनि, कुझु पुराणा ख़तमु थी चुका आहिनि, कुझु हली रहिया आहिनि, कुझु अधु में बंदि थी चुका आहिनि। तव्हां खां अॼु राय वठंदासीं। अॼु मुंहिंजे सुठे डायरेक्टरनि सां राब्तो थियो, मंज़ूर दानिश साहिब सां राब्तो थियो, जेको डायरेक्टर जेको आहे इन हवेली ड्रामे जो, ऐं कुझु ॿियनि सां राब्तो थियो ऐं उन्हनि खां मां राय वरिती। ऐं उन्हनि जो चवण जो मक़सदु इहो हो, तव्हां आवाम खां राय वठो, तव्हांखे मुस्तक़बिल में कहिड़ा ड्रामा खपनि, कहिड़े क़िस्म जा खपनि। मार धाड़ वारा ड्रामा खपनि या हवेली ड्रामो जेको हली रहियो आहे, हिकु बहितरीनु ड्रामो आहे, हिकिड़ी सोच जे हवाले सां, नॉलेज जे हवाले सां ॾाढो सुठो ड्रामो आहे। ऐं इन खे ॾिसण सां फैमिली में सुकून सां वेही माण्हू ॾिसी सघे थो। इन में एतिरी बेहयाई बि न आहे। ऐं हिकिड़ो सिंधी ड्रामो जीअं हूंदो आहे, अहिड़े क़िस्म जो ज़बरदस्त ड्रामो आहे। लेकिन अॻिते मुस्तक़बिल में तव्हांखे कहिड़े क़िस्म जा ड्रामा खपनि, जीअं तकरार ड्रामे में मार धाड़ हुई, या ज़हर ज़िंदगी में मार धाड़ हुई, माना का ख़बर न पई पवे। लेकिन ड्रामा त उहे टॉप ते हुया। टॉप ते इन जे करे हुया, अॼुकल्ह माण्हुनि खे अहिड़ा ई ड्रामा खपनि था। मार धाड़ हुजे, बेइज़ती हुजे, नंगनि खे बेइज़त कयो वञे। तव्हां हिन ड्रामे में ॾिठो ज़हर ज़िंदगी में त पहिरें चकर ज़िंदगी में ॾिठो माइनि खे अगवा करण वारो केस,
जिथे मीरा खे 800 चकर अगवा कयो वेंदो आहे, कुझु ॿियूं मायूं बि अगवा कयूं वेंदियूं आहिनि, कुझु मारियूं वेंदियूं आहिनि। इहो ज़हर ज़िंदगी में थियो। वरी तकरार में बि कुझु अहिड़ा सीन ॾिठा हुयासीं जिथे तव्हां ॾिठो त मुंहिंजी सजावल जी भेण खे नवाब खान अगवा कराए छॾींदो आहे, मीर जी भेण खे, मूसा जी भेण खे, माना नंबरवार सभिनी खे अगवा कयो वेंदो आहे। दोस्तो इहो त हिकिड़ो ग़लति अमल आहे, इहो माण्हुनि ते असरु पवंदो आहे, अॻिते अहिड़ो उहे कमु कंदा ज़िंदगी में। लेकिन इहा मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हांजे साम्हूं ज़ाहिर करे रहियो आहियां त तव्हांजे ज़हन में छा थो कमु करे। छा फैमिली ड्रामा खपनि या अहिड़ा ड्रामा खपनि जेका मूं ॻाल्हि क्लियर करे ॾिनी। मां ईअं नथो चवां, मां इन्हनि ड्रामनि जी तनक़ीद नथो कयां, लेकिन तव्हांजी सोच केतिरो कमु करे थी इहो असांखे अॼु ॾिसणो आहे। तव्हांखे मुस्तक़बिल में अचण वारे ड्रामनि में कहिड़े क़िस्म जी कहाणी खपे, इहो तव्हां जेको आहे असांखे ॿुधायो। ऐं असांजी पहिरियों ॻाल्हि मुकमिल ॿुधो, असांजी ॻाल्हि ॿुधी करे पोइ असांखे कमेंट सेक्शन में तव्हां ॿुधाए सघो था। पत्थर दिल बि अहिड़े ई क़िस्म जो ड्रामो आहे, मार धाड़ वारो ड्रामा, हुते बि नियाणियुनि ते हथु खयो वञे थो, तकरार में बि, ज़हर ज़िंदगी में बि। लेकिन पत्थर दिल हुयो, हरियाणी ड्रामो हुयो, उहे मुख़्तलिफ़ ड्रामा हुया। तव्हां ॾिठो पत्थर दुनिया, पत्थर जा माण्हू, इहे ड्रामा मुख़्तलिफ़ हुया। दर्दनि जो दरिया, इहे मुख़्तलिफ़ ड्रामा हुया। ॿिया हली चुका आहिनि, सारंग हुयो, काफ़ी ड्रामा अहिड़ा हली चुका आहिनि सिंध जा ई, लेकिन थोरा उहे चेंज हुया। ॾाढनि जो ॾे ड्रामो, उहो बि 40 क़िस्त में हिकु नंढो ड्रामो हुयो, सीरियल ड्रामो 40 क़िस्तनि में एंड कयो वियो, लेकिन उहो बि ड्रामो ज़बरदस्त हुयो पंहिंजे वक़्त जो। 2021 या 20 में इन टाइम में इहो आयो हुयो, असां बि ॾिठो होसीं। ऐं तव्हां खां इहो मां पुछणु चाहियां थो, हेतिरा ड्रामा हज़ारे तव्हां ॾिठा, हज़ारे ड्रामा ख़तमु थी विया, हज़ारे नवां अचण वारा आहिनि। गुलाम सिंह ड्रामो बि इन टाइम हली रहियो आहे। तव्हांखे छा थो लॻे, तव्हांखे कहिड़े क़िस्म जो ड्रामो खपे? अचण वारे क़िस्त में जेका हाणे ईंदा उन्हनि में तव्हांखे कहिड़े क़िस्म जी कहाणी खपे? इहो अॼु जो मैसेज आहे, इहो अॼु जो टॉपिक आहे। दोस्तो इहो नॉलेज मूं ख़बर पवंदी आहे। तव्हांजा कमेंट जॾहिं असां वटि ईंदा, असां उहे पढ़ंदासीं, ऐं इहे डायरेक्टर पढ़ंदा, राइटर पढ़ंदा, इहे अदाकार पढ़ंदा, पोइ उन्हनि जे नॉलेज वधंदी आहे त अवाम छा थी ॾिसणु चाहे, अवाम आख़िर कहिड़ी शइ खे घणो पसंदि करे थी, ऐं उन टॉपिक ते उन सिस्टम सां पोइ ड्रामो या फिल्म तयारु कई वेंदी आहे। पोइ स्क्रिप्ट लिखियो वेंदो आहे, लिखण खां पोइ उन खे रंग ॾिनो वेंदो आहे। रंग जो मक़सदु इहो आहे त अदाकारी उन में कई वेंदी आहे। पोइ सुठा अदाकार, जहिड़ो स्क्रिप्ट जंहिं अदाकार ते फिट बींदो आहे, पोइ उन अदाकार खे एड कयो वेंदो आहे। पोइ उहा अदाकारी उन खां कराई वेंदी आहे। जेको हीरोइन यानी फीमेल अदाकार आहे जेका हूंदी आहे, जंहिं ते कहाणी फिट बींदी आहे, जेका ट्रेंडिंग में हूंदी आहे। हिन टाइम ट्रेंडिंग में मीरा यानी तव्हां ॾिठो हुयो त ज़हर ज़िंदगी में उहा घणी हुई। ऐं तकरार में तव्हां ॾिठो त राणी जो घणो जेको असरु रसूख़ हुयो ड्रामे में, इहा बि घणी अॼुकल्ह ड्रामनि में अची रही आहे। हर कंहिंजो पंहिंजो ट्रेंड आहे, पोइ ट्रेंड जे हिसाब सां अदाकार खे चूज़ कयो वेंदो आहे। पोइ उन खे रोल ॾिनो वेंदो आहे। पोइ उन कहाणी ड्रामे जी खे अॻिते उन हिसाब सां वधायो वेंदो आहे। असांजो हीअ रोज़ाना जी जेका अपडेट हुई, उन खां ई अॼु मुख़्तलिफ़ अपडेट आहे। ऐं काफ़ी दोस्तनि मूंखे कमेंट बि कयो, यार 2-3 ॾींहं थिया आहिनि, तूं जेको आहे साॻी ड्रामे ते अपडेट ॾिए थो, थोरो चेंज कर। ऐं मां अॼु जेको इहो टॉपिक जेको अॼु ॿुधायो आहे, इहे 8 ॾींहं खां वठी मुंहिंजे ज़हन में हुयो। असांजा राब्ता जेका हली रहिया आहिनि, उन्हनि जो चवणु इहो हो त तव्हां थोरो आवाम खां पुछा कयो। टाइम न पियो मिले, असां वरी पंहिंजे टॉपिक ते वीडियो जेको ठाहींदा अचूं पिया, नवीं ड्रामे जी अपडेट ॾियूं पिया, त लॻातार उन ते ई ठाहींदा पिया अचूं। बहरहाल हीउ पहिरें चकर जेको आहे, अॼु मूं सोचियो त अवाम जेका दोस्त बि मैसेज करे रहिया आहिनि त बाबा थोरो मुख़्तलिफ़ कर कम खे, तॾहिं मूं थोरो मुख़्तलिफ़ कयो। ऐं पुराणी जेका इहे 8 ॾींहं पहिरियों मुंहिंजे ज़हन में इहा अपडेट हुई, ऐं जेका असांखे राब्तो हली रहियो आहे, त मां सोचियो इन ते कमु कयां, इन ते अॼु दोस्तनि सां ॻाल्हायां, ऐं दोस्तनि जे ज़हन में इहा ॻाल्हि विहायां पंहिंजी, ऐं उन्हनि खां उन्हनि जी क़ीमती राय पुछां। क़ीमती राय दोस्तो जे तव्हां ॿुधाईंदो तव्हांजी वॾी महिरबानी, जे तव्हां न ॿुधाईंदो त पोइ बि तव्हांजी लख कुर्ब ऐं तव्हांजी लख महिरबानी। हाणे तव्हांखे मां हिकिड़ी ॻाल्हि कयां थो दोस्तो तव्हां ख़बर आहे मूंखे सिंधी ड्रामनि जा, सिंधी शोबे जा वॾे में वॾा शौक़ीन आहियो, असां बि आहियूं, पर स्टार आहियूं वॾे वॾे अदाकारनि जा तव्हां वांगुरु, ऐं तव्हां बि ईअं ई आहियो। उर्दू ड्रामनि खे लखे माण्हू, मिलियन माण्हू ॾिसी रहिया आहिनि। सिंधी माण्हुनि ड्रामनि खे सिर्फ़ु वधि में लख ताईं या हज़ारनि ताईं तइदाद ताईं ॾिसंदा आहिनि। तव्हांजो प्यारु असां ते पुॼंदो आहे, ऐं इहे तव्हांजा लख कुर्ब तव्हां सपोर्ट कंदा आहियो, ऐं कॾहिं तनक़ीद कंदा आहियो, वॾो ॾुखु थींदो, असांखे न थींदो आहे।
इहो सभिनी खे थींदो आहे। मां ॾिठो आहे त वॾे वॾे यूट्यूबर जंहिंखे बि माण्हू तनक़ीद जो निशानो बणाईंदा आहिनि, भली केॾो बि वॾो यूट्यूबर हुजे, केॾो बि वॾो चैनल हुजे, उनखे तनक़ीद उनते ज़रूरु कंदा आहिनि। सिंध TV वारनि ते बि मां ॾिठो आहे ड्रामे जे हेठां वॾा किना बुरा जेको आहे मैसेज हूंदा आहिनि, कमेंट हूंदा आहिनि, उन ते बि माण्हू तनक़ीद कंदा आहिनि। तनक़ीद करण जो मुंहुं बंदि नथो करे सघिजे, उहो त कंदा रहंदा, लेकिन अहिड़ो मुहर्रम जो महीनो हली रहियो आहे, गार गंद कमेंट में न लिखंदा कयो। कुझु ग़लति मैसेज माण्हू कंदा आहिनि, उहे बि महिरबानी करे न कंदा कयो। तव्हांखे असां कमेंट में बि जवाबु ॾींदा आहियूं, ॿिया यूट्यूबर कमेंट में कंहिंखे जवाबु न आहिनि ॾींदा। तव्हांजो कमेंट ईंदो आहे, असां पढ़ंदा आहियूं, जवाबु ॾियणो हूंदो आहे त उते कमेंट में ई जवाबु ॾेई छॾींदा आहियूं, न त वरी वीडियो में जवाबु ॾेई छॾींदा आहियूं। काफ़ी यूट्यूबर इन शइ खे लेखींदा ई न आहिनि। तव्हां भली वञी कमेंट कयो, कुझु बि पुछो, तव्हांखे रिप्लाई न ॾींदा, येस नो बि न लिखंदा, लेकिन असां पंहिंजी पूरी ॻाल्हि लिखंदा आहियूं, उते सम्झाइण जी कोशिशि कंदा आहियूं। दोस्तो, अॼु जेका मां तव्हां सां ॻाल्हि कई, तव्हां इहा कमेंट सेक्शन में लिखो, जेका बि तव्हांजी राय आहे कमेंट सेक्शन में लिखो, ऐं इहा असां कमेंट तव्हांजा पढ़ंदासीं ऐं थी सघे थो वीडियो में बि शामिलु कंदासीं। हिकु त मुहर्रम जो महीनो हली रहियो आहे, मुहर्रम जा ॾियारा हली रहिया आहिनि, ऐं ॿियो त इहो कमेंट अॻिते बि शेयर थींदा आहिनि, ॿिया माण्हू बि पढ़ंदा आहिनि तव्हांजा कमेंट। ऐं इन कमेंट करण सां हिकिड़ो ॿियो फ़ाइदो तव्हांखे बि आहे, जे तव्हांजा चैनल ठहियल आहिनि, तव्हां कमेंट कंदा आहियो त माण्हू कमेंट जेका पढ़ंदा आहिनि वरी उहो तव्हांजे चैनल ते बि ईंदा आहिनि, कमेंट ॾिसी तव्हांजे लोगो खे क्लिक करे, तव्हांजे नाले चैनल खे क्लिक करे तव्हांजे चैनल ते बि अची वेंदा आहिनि, तव्हां ॾे बि अची वेंदा आहिनि। जंहिंजा चैनल आहिनि सभिनी जा नाम मूंखे ख़बर आहे कंहिंजा आहिनि। बहरहाल कमेंट सुठा कजो, पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो, जेका मां ॻाल्हि कई तव्हां सां सुठी राय ॾिजो। तव्हांखे मुस्तक़बिल में कहिड़े क़िस्म जो ड्रामो खपे थो, तव्हां छा था चाहियो त मुस्तक़बिल में ज़हर ज़िंदगी जहिड़ो हुजे, तकरार जहिड़ो हुजे, दर्दनि जो दरिया, पथर दिलि या पथर दुनिया, पथर जा माण्हू, ॾाढनि जो ॾे, ग़ुलाम हुसैन, अलाए केतिरा ड्रामा हली विया, बागुल, खुदार, इन्हनि मां तव्हांखे कहिड़े ड्रामे जी कहाणी वणी ऐं कहिड़े ड्रामे जहिड़ो ड्रामो तव्हांखे खपे, हरियाणी जहिड़ो खपे, कहिड़ो खपे, इहो कमेंट सेक्शन में राय ॾियो पंहिंजी, असां अॻिते वरी इहा शेयर कयूं ऐं तव्हांजी कमेंट अॻिते पुॼंदा ऐं तव्हांजी राय सां कमु हलंदो। असांखे ॾींदा इजाज़त शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे हाणे सब्सक्राइब कयो, महिरबानी कयो सब्सक्राइब कयो, ऐं असांखे दुआनि में यादि रखिजो। लाइक बि करे छॾियो, 1000 टारगेट पूरो करिणो आहे, उहो पूरो कयो ऐं कमेंट सुठा कयो, ऐं दोस्तनि सां हिन वीडियो जी लिंक ज़रूरु शेयर कजो, व्हाट्सअप में, ग्रुपनि में, फेसबुक ते बि। दुआनि में यादि रखंदा शाहिद खोसे खे। अल्लाह हाफ़िज़। मुख़्तलिफ़ रिपोर्ट आहे जेका तव्हां सां मां शेयर कंदुसि। जी हाँ दोस्तो, रोज़ानो अपडेट असां उहा ॾींदा आहियूं, काफ़ी अपडेट मां तव्हांखे ॾेई चुको आहियां, ऐं अगरि वरी बि अॼु अहिड़ी रिपोर्ट ॾींदुमि त ऐं अहिड़ी अपडेट ॾींदुमि त तव्हांखे ईअं लॻंदो त साॻी ॻाल्हि आहे, लेकिन अॼु जेका तव्हांजे साम्हूं मां ॻाल्हि रखण वारो आहियां उहा मुख़्तलिफ़ आहे। जी हाँ दोस्तो, थोरो मुंहिंजी ॻाल्हि सुकून सां ॿुधो। जे तव्हांखे जल्दी आहे त हलिया वञो हाणे ई चैनल खे छॾे, जे तव्हांखे जल्दी न आहे, 2 मिंट टाइम आहे, त हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो, सुकून सां ॾिसो, ऐं तव्हांखे अॼु मां हिकु बहितरीनु ॻाल्हि ऐं बहितरीनु हिकु सुठी शइ तव्हां सां शेयर करण वारो आहियां। हिन वीडियो खे आख़िर ताईं ज़रूरु ॾिसंदा, ऐं जेका बि दोस्त असांजा नाराज़ थींदा आहिनि, नाराज़ न थींदा कयो। जेका असांखे वीडियो जी अपडेट मिलंदी, रिपोर्ट मिलंदी शोबे जे हवाले सां, उहा ई तव्हां सां शेयर कंदासीं, लेकिन अॼु थोरी मुख़्तलिफ़ आहे। जेका नवां दोस्त असांजे चैनल ते आया आहिनि उन्हनि खे नंढिड़ो अर्ज़ु आहे, सब्सक्राइब करे छॾियो, ऐं सभिनी दोस्तनि खे मां हिकिड़ो अर्ज़ु कंदुसि वीडियो शुरू करण खां पहिरियां त महिरबानी करे 1000 लाइक जो मूं टारगेट रखियो आहे, त 1000 लाइक पूरो कयो। इहो बिल्कुलु फ्री हूंदो आहे। असां बिल्कुलु सिंधी हिक ॿिए खे बर्दाश्त न आहियूं कंदा ऐं सहंदा न आहियूं। वॾा जेके उर्दू यूट्यूबर आहिनि, उर्दू ड्रामनि ते रिव्यू कंदा आहिनि, उर्दू ड्रामनि जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि, त उन्हनि खे हज़ारनि लखनि लाइक मिलंदा आहिनि। उर्दू माण्हू उर्दू वारनि खे सपोर्ट कंदा आहिनि, असां सिंधी हिक ॿिए खे सपोर्ट न आहियूं कंदा। हाणे असां तव्हांजा सिंधी आहियूं, तव्हां असांजा भाइर आहियो, ऐं तव्हां असांजी वीडियो खे लाइक न आहियो कंदा, हीअ नंढड़ी शिकायत आहे। सिंधी आहियूं, हिक ॿिए खे सपोर्ट करणु सुठी ॻाल्हि आहे, लाइक करणु फ्री हूंदो आहे। वीडियो खे लाइक करे छॾियो। मां तव्हांखे पंहिंजी ॻाल्हि ॿुधायां, तव्हांजे साम्हूं रखां, जेका अॼु तव्हां सां मां वीडियो में शेयर करणी आहे। लाइक सब्सक्राइब हाणे ई करे छॾियो, महिरबानी थींदी। इहो दिलि में नफ़रत न रखंदा कयो। अड़े केतिरा ॾींहं इंसान जी ज़िंदगी आहे, छा खणी वेंदो इंसानु अॻिते। सभु कुझु फ्री आहे, लाइक सब्सक्राइब करे छॾियो हाणे ई, कमेंट बि सुठा कयो। हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़। दोस्तो, अॼु जी अपडेट जेका आहे, मां हिकिड़ी तव्हां खां राय वठंदुसि। उहा कहिड़ी राय आहे? उहा इहा राय आहे
त काफ़ी ड्रामा हली चुका आहिनि, ख़तमु थी चुका आहिनि, कुझु हली रहिया आहिनि, कुझु बंदि थी चुका आहिनि। हाणे जेका नवां ड्रामा अनाउंस थिया आहिनि अचण वारा आहिनि उहे मुहर्रम अल हराम खां पोइ ईंदा। अॼु हिकिड़े दोस्त मूं ॾे कमेंट कयो, 2-3 कमेंट कयईं, हिकिड़ो बि न। उन इहा ॻाल्हि कई त यार तूं दुलाब जी ख़बर ॾिए थो, ॿियनि ड्रामनि जी जेका अपडेट ॾिए थो, उहे ड्रामा त जेको आहे उनजो प्रोमो ई अञा सिंध टी वी ते न आहे आयो, तूं इहा कीअं ख़बर ॾिए थो। उन दोस्तनि खे अर्ज़ु आहे, उन खे जेको अगरि अॼु उहो दोस्त मुंहिंजो वीडियो ॾिसी रहियो आहे, दोस्त ग़लति कमेंट करण सां कुझु न आहे थींदो। तव्हांजे साम्हूं मां सबूत रखंदो आहियां ऐं तव्हांजे साम्हूं मां मीर जो वीडियो बि अपलोड कयो जंहिंमें मीर पाण क़बूलु कयो त असांजो दुलाब ड्रामो अची रहियो आहे ऐं फर्ज़न मलिक खजूजा लाइ केतिरा फ़ोटूं अरे केतिरियूं अपडेटां मां तव्हां सां शेयर करे चुको आहियां। मां पूरी लिस्ट ॾेखारे चुको आहियां त हीअ ड्रामा सच में अचण वारा आहिनि। बहरहाल अॼु इहो टॉपिक असांजो न आहे, अॼु इहो टॉपिक न आहे। इहो हिकिड़ो कमेंट दोस्त कयो, मां उन जी जवाबु ॾिनो। टॉपिक मुंहिंजो ॿियो आहे ऐं उन खे इहो जवाबु ॾिनुमि त असांजी का फेक न्यूज़ न हूंदी आहे, फेक अपडेट न आहे हूंदी, बहितरीनु सुठी ऐं सची अपडेट हूंदी आहे। बहरहाल हलूं था पंहिंजी टॉपिक की तरफ़। टॉपिक दोस्तो अॼु जो इहो आहे त कुझु नवां ड्रामा अचण वारा आहिनि, कुझु पुराणा ख़तमु थी चुका आहिनि, कुझु हली रहिया आहिनि, कुझु अधु में बंदि थी चुका आहिनि। तव्हां खां अॼु राय वठंदासीं। अॼु मुंहिंजे सुठे डायरेक्टरनि सां राब्तो थियो, मंज़ूर दानिश साहब सां राब्तो थियो, जेको डायरेक्टर जेको आहे इन हवेली ड्रामे जो, ऐं कुझु ॿियनि सां राब्तो थियो ऐं उन्हनि खां मां राय वरिती ऐं उन्हनि जो चवण जो मक़सदु इहो हो तव्हां आवाम खां राय वठो, तव्हांखे मुस्तक़बिल में कहिड़ा ड्रामा खपनि, कहिड़े क़िस्म जा खपनि, मार धाड़ वारा ड्रामा खपनि या हवेली ड्रामो जेको हली रहियो आहे हिकु बहितरीनु ड्रामो आहे, हिकिड़ी सोच जे हवाले सां, नॉलेज जे हवाले सां ॾाढो सुठो ड्रामो आहे ऐं इन खे ॾिसण सां फैमिली में सुकून सां वेही माण्हू ॾिसी सघे थो। इन में एतिरी बेहयाई बि न आहे ऐं हिकिड़ो सिंधी ड्रामो जीअं हूंदो आहे अहिड़े क़िस्म जो ज़बरदस्त ड्रामो आहे। लेकिन अॻिते मुस्तक़बिल में तव्हांखे कहिड़े क़िस्म जा ड्रामा खपनि, जीअं तकरार ड्रामे में मार धाड़ हुई या ज़हर ज़िंदगी में मार धाड़ हुई, माना का ख़बर न पई पवे, लेकिन ड्रामा त उहे टॉप ते हुया। टॉप ते इन जे करे हुया अॼुकल्ह माण्हुनि खे अहिड़ा ई ड्रामा खपनि था, मार धाड़ हुजे, बेइज़ती हुजे, नंगनि खे बेइज़त कयो वञे। तव्हां हिन ड्रामे में ॾिठो ज़हर ज़िंदगी में त पहिरें चकर ज़िंदगी में ॾिठो माइन खे अगवा करण वारो केस, जिते मीरा खे 800 चकर अगवा कयो वेंदो आहे, कुझु ॿियूं मायूं बि अगवा कयूं वेंदियूं आहिनि, कुझु मारियूं वेंदियूं आहिनि। इहो ज़हर ज़िंदगी में थियो। वरी तकरार में बि कुझु अहिड़ा सीन ॾिठा हुयासीं जिथे तव्हां ॾिठो त मुंहिंजी सजावल जी भेण खे नवाब खान अगवा कराए छॾींदो आहे, मीर जी भेण खे, मूसा जी भेण खे, माना नंबरवार सभिनी खे अगवा कयो वेंदो आहे। दोस्तो इहो त हिकिड़ो ग़लति अमल आहे, इहो माण्हुनि ते असरु पवंदो आहे, अॻिते अहिड़ो उहे कमु कंदा ज़िंदगी में। लेकिन इहा मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हांजे साम्हूं ज़ाहिर करे रहियो आहियां त तव्हांजे ज़हन में छा थो कमु करे, छा फैमिली ड्रामा खपनि या अहिड़ा ड्रामा खपनि जेका मूं ॻाल्हि क्लियर करे ॾिनी। मां ईअं नथो चवां, मां इन्हनि ड्रामनि जी तनक़ीद नथो कयां, लेकिन तव्हांजी सोच केतिरो कमु करे थी इहो असांखे अॼु ॾिसणो आहे। तव्हांखे मुस्तक़बिल में अचण वारे ड्रामनि में कहिड़े क़िस्म जी कहाणी खपे, इहो तव्हां जेको आहे असांखे ॿुधायो ऐं असांजी पहिरियों ॻाल्हि मुकमिल ॿुधो। असांजी ॻाल्हि ॿुधी करे पोइ असांखे कमेंट सेक्शन में तव्हां ॿुधाए सघो था। पथर दिलि बि अहिड़े ई क़िस्म जो ड्रामो आहे, मार धाड़ वारो ड्रामा, हुते बि नियाणियुनि ते हथु खयो वञे थो, हिन तकरार में बि, ज़हर ज़िंदगी में बि। लेकिन पथर दिलि हुयो, हरियाणी ड्रामो हुयो, उहे मुख़्तलिफ़ ड्रामा हुया। तव्हां ॾिठो पथर दुनिया, पथर जा माण्हू, इहे ड्रामा मुख़्तलिफ़ हुया। दर्दनि जो दरिया, इहे मुख़्तलिफ़ ड्रामा हुया। ॿिया हली चुका आहिनि, सारंग हुयो, काफ़ी ड्रामा अहिड़ा हली चुका आहिनि सिंध जा ई, लेकिन थोरा उहे चेंज हुया। ॾाढनि जो ॾे ड्रामो, उहो बि 40 क़िस्त में, हिकु नंढो ड्रामो हुयो, सीरियल ड्रामो 40 क़िस्तनि में एंड कयो वियो, लेकिन उहो बि ड्रामो ज़बरदस्त हुयो पंहिंजे वक़्त जो। 2021 या 20 में इन टाइम में इहो आयो हुयो, असां बि ॾिठो होसीं। ऐं तव्हां खां इहो मां पुछणु चाहियां थो, हेतिरा ड्रामा हज़ारे तव्हां ॾिठा, हज़ारे ड्रामा ख़तमु थी विया, हज़ारे नवां अचण वारा आहिनि। गुलाम सिंह ड्रामो बि इन टाइम हली रहियो आहे। तव्हांखे छा थो लॻे, तव्हांखे कहिड़े क़िस्म जो ड्रामो खपे, अचण वारे क़िस्त में जेका हाणे ईंदा उन्हनि में तव्हांखे कहिड़े क़िस्म जी कहाणी खपे? इहो अॼु जो मैसेज आहे, इहो अॼु जो टॉपिक आहे। दोस्तो इहो नॉलेज मूं ख़बर पवंदी आहे। तव्हांजा कमेंट जॾहिं असां वटि ईंदा, असां उहे पढ़ंदासीं ऐं इहे डायरेक्टर पढ़ंदा, राइटर पढ़ंदा, इहे अदाकार पढ़ंदा, पोइ उन्हनि जे नॉलेज वधंदी आहे त आवाम छा थी ॾिसणु चाहे, आवाम आख़िर कहिड़ी शइ खे घणो पसंदि करे थी, ऐं उन टॉपिक ते उन सिस्टम सां
पोइ ड्रामो या फिल्म तयारु कई वेंदी आहे, पोइ स्क्रिप्ट लिखियो वेंदो आहे, लिखण खां पोइ उन खे रंग ॾिनो वेंदो आहे। रंग जो मक़सदु इहो आहे त अदाकारी उन में कई वेंदी आहे, पोइ सुठा अदाकार जहिड़ो स्क्रिप्ट जंहिं अदाकार ते फिट बींदो आहे पोइ उन अदाकार खे एड कयो वेंदो आहे, पोइ उहा अदाकारी उन खां कराई वेंदी आहे। जेको हीरोइन यानी फीमेल अदाकार आहे जेका हूंदी आहे जंहिं ते कहाणी फिट बींदी आहे, जेका ट्रेंडिंग में हूंदी आहे, हिन टाइम ट्रेंडिंग में मीरा यानी तव्हां ॾिठो हुयो त ज़हर ज़िंदगी में उहा घणी हुई, ऐं तकरार में तव्हां ॾिठो त राणी जो घणो जेको असरु रसूख़ हुयो ड्रामे में, इहा बि घणी अॼुकल्ह ड्रामे में अची रही आहे। हर कंहिंजो पंहिंजो ट्रेंड आहे, पोइ ट्रेंड जे हिसाब सां अदाकार खे चूज़ कयो वेंदो आहे, पोइ उन खे रोल ॾिनो वेंदो आहे, पोइ उन कहाणी ड्रामे जी खे अॻिते उन हिसाब सां वधायो वेंदो आहे। असांजो हीअ रोज़ाना जी जेका अपडेट हुई उन खां ई अॼु मुख़्तलिफ़ अपडेट आहे। ऐं काफ़ी दोस्तनि मूंखे कमेंट बि कयो यार 2-3 ॾींहं थिया आहिनि तूं जेको आहे साॻी ड्रामे ते अपडेट ॾिए थो, थोरो चेंज कर। ऐं मां अॼु जेको इहो टॉपिक जेको अॼु ॿुधायो आहे इहे 8 ॾींहं खां वठी मुंहिंजे ज़हन में हुयो। असांजा राब्ता जेका हली रहिया आहिनि उन्हनि जो चवणु इहो हो त तव्हां थोरो आवाम खां पुछा कयो, टाइम न पियो मिले, असां वरी पंहिंजे टॉपिक ते वीडियो जेको ठाहींदा अचूं पिया, नवीं ड्रामे जी अपडेट ॾियूं पिया, त लगातार उन ते ई ठाहींदा पिया अचूं। बहरहाल हीउ पहिरें चकर जेको आहे अॼु मूं सोचियो त अवाम जेका दोस्त बि मैसेज करे रहिया आहिनि त बाबा थोरो मुख़्तलिफ़ कर कम खे, तॾहिं मूं थोरो मुख़्तलिफ़ कयो। ऐं पुराणी जेका इहा 8 ॾींहं पहिरियों मुंहिंजे ज़हन में इहा अपडेट हुई ऐं जेका असांखे राब्तो हली रहियो आहे, त मां सोचियो इन ते कमु कयां, इन ते अॼु दोस्तनि सां ॻाल्हायां ऐं दोस्तनि जे ज़हन में इहा ॻाल्हि विहायां पंहिंजी, ऐं उन्हनि खां उन्हनि जी क़ीमती राय पुछां। क़ीमती राय दोस्तो जे तव्हां ॿुधाईंदो तव्हांजी वॾी महिरबानी, जे तव्हां न ॿुधाईंदो त पोइ बि तव्हांजी लख कुर्ब ऐं तव्हांजी लख महिरबानी। हाणे तव्हांखे मां हिकिड़ी ॻाल्हि कयां थो दोस्तो तव्हां ख़बर आहे मूंखे सिंधी ड्रामनि जा सिंधी शोबे जा वॾे में वॾा शौक़ीन आहियो, असां बि आहियूं, पर स्टार आहियूं वॾे अदाकारनि जा तव्हां वांगुरु, ऐं तव्हां बि ईअं ई आहियो। उर्दू ड्रामनि खे लखे माण्हू मिलियन माण्हू ॾिसी रहिया आहिनि, सिंधी माण्हुनि ड्रामनि खे सिर्फ़ु वधि में लख ताईं या हज़ारनि ताईं तइदाद ताईं ॾिसंदा आहिनि। तव्हांजो प्यारु असां ते पुॼंदो आहे ऐं इहे तव्हांजा लख कुर्ब तव्हां सपोर्ट कंदा आहियो, ऐं कॾहिं तनक़ीद कंदा आहियो, वॾो ॾुखु थींदो आहे, असांखे न थींदो आहे, इहो सभिनी खे थींदो आहे। मां ॾिठो आहे त वॾे यूट्यूबर जंहिंखे बि माण्हू तनक़ीद जो निशानो बणाईंदा आहिनि, भली केॾो बि वॾो यूट्यूबर हुजे, केॾो बि वॾो चैनल हुजे, उनखे तनक़ीद उन ते ज़रूरु कंदा आहिनि। सिंध TV वारनि ते बि मां ॾिठो आहे ड्रामे जे हेठां वॾा किना बुरा जेको आहे मैसेज हूंदा आहिनि, कमेंट हूंदा आहिनि, उन ते बि माण्हू तनक़ीद कंदा आहिनि। तनक़ीद करण जो मुंहुं बंदि नथो करे सघिजे, उहो त कंदा रहंदा, लेकिन अहिड़ो मुहर्रम जो महीनो हली रहियो आहे, गार गंद कमेंट में न लिखंदा कयो। कुझु ग़लति मैसेज माण्हू कंदा आहिनि, उहे बि महिरबानी करे न कंदा कयो। तव्हांखे असां कमेंट में बि जवाबु ॾींदा आहियूं, ॿिया यूट्यूबर कमेंट में कंहिंखे जवाबु न ॾींदा, तव्हांजो कमेंट ईंदो आहे असां पढ़ंदा आहियूं, जवाबु ॾियणो हूंदो आहे त उते कमेंट में ई जवाबु ॾेई छॾींदा आहियूं, न त वरी वीडियो में जवाबु ॾेई छॾींदा आहियूं। काफ़ी यूट्यूबर इन शइ खे लेखींदा ईंदा आहिनि, तव्हां भली वञी कमेंट कयो, कुझु बि पुछो, तव्हांखे रिप्लाई न ॾींदा, येस नो बि न लिखंदा, लेकिन असां पंहिंजी पूरी ॻाल्हि लिखंदा आहियूं, उते सम्झाइण जी कोशिशि कंदा आहियूं। दोस्तो अॼु जेका मां तव्हां सां ॻाल्हि कई, तव्हां इहा कमेंट सेक्शन में लिखो, जेका बि तव्हांजी राय आहे कमेंट सेक्शन में लिखो, ऐं इहा असां कमेंट तव्हांजा पढ़ंदासीं ऐं थी सघे थो वीडियो में बि शामिलु कंदासीं। हिकु त मुहर्रम जो महीनो हली रहियो आहे, मुहर्रम जा ॾियारा हली रहिया आहिनि, ऐं ॿियो त इहो कमेंट अॻिते बि शेयर थींदा आहिनि, ॿिया माण्हू बि पढ़ंदा आहिनि तव्हांजा कमेंट। ऐं इन कमेंट करण सां हिकिड़ो ॿियो फ़ाइदो तव्हांखे बि आहे, जे तव्हांजा चैनल ठहियल आहिनि, तव्हां कमेंट कंदा आहियो त माण्हू कमेंट जेका पढ़ंदा आहिनि वरी उहो तव्हांजे चैनल ते बि ईंदा आहिनि, कमेंट ॾिसी तव्हांजे लोगो खे क्लिक करे, तव्हांजे नाले चैनल खे क्लिक करे तव्हांजे चैनल ते बि अची वेंदा आहिनि, तव्हां ॾे बि अची वेंदा आहिनि, जंहिंजा चैनल आहिनि सभिनी जा नाम मूंखे ख़बर आहे कंहिंजा आहिनि। बहरहाल कमेंट सुठा कजो, पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो, जेका मां ॻाल्हि कई तव्हां सां सुठी राय ॾिजो। तव्हांखे मुस्तक़बिल में कहिड़े क़िस्म जो ड्रामो खपे थो, तव्हां छा था चाहियो त मुस्तक़बिल में ज़हर ज़िंदगी जहिड़ो हुजे, तकरार जहिड़ो हुजे, दर्दनि जो दरिया, पथर दिलि या पथर दुनिया, पथर जा माण्हू, ॾाढनि जो ॾे, ग़ुलाम हुसैन, अलाए केतिरा ड्रामा हली विया, बाग़ुल, खुदार, इन्हनि मां तव्हांखे कहिड़े ड्रामे जी कहाणी वणी ऐं कहिड़े ड्रामे जहिड़ो ड्रामो तव्हांखे खपे, हरियाणी जहिड़ो खपे, कहिड़ो खपे, इहो कमेंट सेक्शन में राय ॾियो पंहिंजी, असां अॻिते वरी इहा शेयर कयूं ऐं तव्हांजी कमेंट अॻिते पुॼंदा ऐं तव्हांजी राय सां कमु हलंदो। असांखे ॾींदा इजाज़त शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे हाणे सब्सक्राइब कयो, महिरबानी कयो सब्सक्राइब कयो।
ऐं असांखे दुआनि में यादि रखिजो। लाइक बि करे छॾियो, 1000 टारगेट पूरो करिणो आहे, उहो पूरो कयो ऐं कमेंट सुठा कयो। ऐं दोस्तनि सां हिन वीडियो जी लिंक ज़रूरु शेयर कजो, व्हाट्सअप में, ग्रुपनि में, फेसबुक ते बि। दुआनि में यादि रखंदा शाहिद खोसे खे। अल्लाह हाफ़िज़।